अॼु जे दौर में हलंदड़ ॿ अहिड़ा मसइला आहिनि जेके सिंध जे अंदरि हर माण्हू जी परेशानी आहिनि ऐं उन्हनि ते ॻाल्हाइणु तमामु ज़रूरी आहे। छो जो सिंधी अवाम खे, सिंध जे नौजवाननि खे, सिंध जे माण्हुनि खे अवेयरनेस ॾियणी आहे जीअं उहे पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि कुझु बहितरी आणे सघनि। त हिकिड़ो माण्हू मुआशिरे जे अंदरि बहितरी आणे थो त उन बहितरी जो असरु सॼे मुआशिरे ते थिए थो, उनजे अड़ोस पड़ोस ते थिए थो, हर माण्हू ते थिए थो। असांजे मुल्क जे अंदरि अॼु जेका महांगाई आहे उहा तमामु उरूज ते आहे। लख रुपयो महीनो कमाइण वारो आहे त उनजी 3000 प्लस दिहाड़ी बीहे थी पई, पोइ बि उनजा ख़र्चा पूरा न आहिनि। त हिकु ग़रीब कीअं पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र कंदो हूंदो, कीअं पंहिंजे ख़र्चनि खे मैनेज कंदो हूंदो, कीअं शादी ऐं ग़मी खे मुंहुं ॾींदो हूंदो, कीअं पंहिंजे घर जी बीमारी खे मुंहुं ॾींदो हूंदो, कीअं पंहिंजे घर जे अख़राजात खे मुंहुं ॾींदो हूंदो। दोस्तो, महांगाई त पूरी दुनिया में आई आहे, इन्फ्लेशन थी आहे। इन्फ्लेशन जो असरु हर माण्हू ते पियो आहे। महांगाई जो असरु सिर्फ़ु ग़रीब ते न पियो आहे, सिर्फ़ु मिडिल क्लास तबिके ते न पियो आहे, सिर्फ़ु वाइट कॉलर जॉब वारनि ते न पियो आहे, मथीं लेवल ते हर माण्हू ते महांगाई जो असरु पियो आहे। हिकु अवाम महांगाई जे करे एतिरी परेशान आहे, हिकु आम माण्हू, हिकु वाइट कॉलर जॉब वारो माण्हू महांगाई जे करे एतिरो त परेशान थी वियो आहे जो उनजा रोज़मर्रा जा ख़र्चा पूरा न थियनि था पिया। घर खे कहिड़े तरीक़े सां हलाइणो आहे, घर जे ख़र्चनि खे मैनेज करिणो आहे, रोज़ वारी ज़िंदगी खे मैनेज करिणो आहे ऐं पंहिंजे ख़र्चनि खे, पंहिंजे एक्सपेंसिस खे कहिड़े तरीक़े सां हू मैनेज करे करे हले, तमामु मुश्किल थी वियो आहे। ऐं हर माण्हू सुबुह खां वठी करे शाम ताईं इन जफ़ाकशी में फाथल हूंदो आहे त जेको सुभाणे अचण वारो ॾींहुं आहे उहो मूंखे कहिड़े तरीक़े सां पंहिंजे अचण वारे मसइलनि खे, इन्फ्लेशन खे, हिन महांगाई खे मुंहुं ॾेई करे गुज़ारणो आहे। अगरि हिकु माण्हू ॾिहाड़ी वारो आहे त उहो ॾिहाड़ी कमाए करे पंहिंजा ख़र्चा, पंहिंजा अख़राजात ऐं पंहिंजूं ज़रूरतूं वरी मुश्किल सां पूरियूं करे थो पियो। जेकॾहिं हिकु सैलरी वारो आहे त उहो उन सैलरी मां पंहिंजे महीने खे कहिड़े तरीक़े सां मैनेज करे करे गुज़ारे थो पियो ऐं उन मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिए थो पियो ऐं पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र ऐं सफ़र करे थो पियो ऐं घर जे अंदरि पंहिंजी फैमिली जो पेट पाड़े थो पियो। कंहिंजी फैमिली नंढी आहे, उनजा ख़र्चा थोरा आहिनि त उहो कवर करे वञे थो पियो। कंहिंजी फैमिली वॾी आहे त उन्हनि जा ख़र्चा बि वधीक आहिनि त उहे कहिड़े तरीक़े सां कवर करनि था पिया ऐं कहिड़े तरीक़े सां उन ख़र्चनि खे मुंहुं ॾियनि था पिया, उन्हनि खे ख़बर आहे। कोई हेॾां होॾां कोई जुगाड़ करे पटसट करे करे बि पंहिंजा ख़र्चा मैनेज करे थो पियो, पंहिंजे अख़राजात खे मुंहुं ॾिए थो पियो। वरी महीनो पूरो थियण ते, पघार मिलण ते, इनकम अचण ते, सेविंग थियण ते सॼे हिसाब किताब खे सिधो करे थो पियो। इन समूरे सिस्टम खे मुश्किल सां हलाइण जे विच में वरी हिकिड़ो ॿियो अहिड़ो कमु थिए थो पियो जंहिंसां हिकु आम इंसान जी ज़िंदगी तमामु डिस्टर्ब थी वञे थी पई। हिकु आम इंसान जी ज़िंदगी जो सत्योनाश थी वञे थो पियो। उहो छा आहे? बदअमनी एतिरी त वधी वई आहे, मूंखे अफ़सोस थींदो आहे, हैरत थींदी आहे ऐं सोच ईंदी आहे इन ॻाल्हि ते त हिकु सिंधी पंहिंजे सिंधी भाउ खे फुरे थो पियो। मां हिकु सिंधी आहियां ऐं जेकॾहिं मां ॿिए सिंधी सां ज़रा सी बि ज़्यादती कयां थो पियो त मुंहिंजो ज़मीर इहो गवारा नथो करे पियो। बदअमनी एतिरी थी वई आहे मुआशिरे जे अंदरि। अॼुकल्ह हर माण्हू सोशल मीडिया हलाए रहियो आहे ऐं रोज़ाना जे बुनियाद ते सिंध जे अंदरि वधंदड़ बदअमनी खे ॾिसी रहियो आहिनि। सूरत हाल एतिरी त ख़राब थी वई आहे जो माण्हू मुश्किल सां पंहिंजी हर शइ खे मैनेज करे थो पियो ऐं उन खां पोइ जेकॾहिं माण्हू घर खां ॿाहिरि निकिरे थो पियो त माण्हू महफ़ूज़ न आहे। कंहिं बि रोड ते, कंहिं बि रस्ते ते, कंहिं बि दग सां, कंहिं बि गाॾी में, कहिड़े बि हालात में, कंहिं बि रश में, कंहिं बि मार्केट में, कंहिं बि जॻह ते कोई बि माण्हू, हिकु आम माण्हू महफ़ूज़ न आहे। ऐं इन बदअमनी जे करे माण्हुनि जी ज़िंदगी अञा वधीक डिस्टर्ब थी वई आहे। जेकॾहिं कोई माण्हू पाण सां गॾु पैसा खणी करे, मोबाइल खणी करे ऐं मोटरसाइकिल काहे करे ॿाहिरि निकिरे थो पियो त मोबाइल ऐं पैसनि जूं वारदातूं तमामु घणियूं वधी वियूं आहिनि ऐं उन खां पोइ माण्हुनि खां मोटरसाइकिलां खसियूं वञनि थियूं पियूं। अवाम जेका अॻु में ई महांगाई जे करे एतिरी परेशान आहे ऐं मूंखे इबरत थींदी आहे त हिकु सिंधी खे हिकु सिंधी ई फुरे थो पियो ऐं उन सिंधी जी ज़िंदगी खे परेशान करे थो पियो। हिकिड़ो माण्हू जेको साफ़ सुथरा कपिड़ा पाए करे, मोटरसाइकिल काए करे, गॾु ज़रूरत जा पैसा खणी करे, मोबाइल खणी करे निकिरे थो पियो ऐं उहो जेकॾहिं का शइ घर जे लाइ वठणु वञे थो पियो, जेकॾहिं उनजे घर में कोई बीमार आहे
उनजी दवा वठण जे लाइ वञी रहियो आहे, जेकॾहिं उनजे घर में कोई मसइलो आहे, फौतगी थी पई आहे, उन जे लाइ वञी रहियो आहे, तव्हां मूंखे ॿुधायो जेकॾहिं रस्ते में उनखां फुर थी वञे थी पई त उन ते छा गुज़रंदी हूंदी। या जेकॾहिं हिकु सिंधी कराची मां निकिरे थो पियो ऐं पंहिंजे घर में थियल फौतगी ते अचे थो पियो ऐं रस्ते में जॾहिं उन सां वारदात थिए थी पई ऐं उन्हनि खे ज़ख़्मी कयो वञे थो पियो, उन्हनि खे मारियो वञे थो पियो, हिकिड़ो माण्हू जेको घर जी तरफ़ पंहिंजे घर जी तरफ़ अची रहियो आहे ऐं घर में फौतगी थियल आहे ऐं रस्ते में उन सां वारदात थिए थी ऐं उनखे बि शहीद कयो वञे थो पियो, त इहा तमामु वॾी ज़्यादती आहे। सिंध जी अवाम खे, सिंध जे माण्हुनि खे ऐं वारदात करण वारनि खे हर कंहिंखे अवेयर थियणु खपे त जेका पहिरियां वारी ज़िंदगी उहा कुझु और हुई। अॼुकल्ह वारी ज़िंदगीअ में हर माण्हू बे इंतिहा परेशान आहे, हर माण्हू जी ज़िंदगी मुश्किल सां गुज़री रही आहे ऐं तव्हांखे सोचणु ऐं सम्झणु खपे त असां हिकु सिंधी भाउ खे फुरे रहिया आहियूं। हिकिड़ो आम माण्हू केॾी न जफ़ाकशी ऐं महिनत जाखोड़ करे थो पियो दिहाड़ी कमाइण जे लाइ, महीने जी पघार खणण जे लाइ, पंहिंजे ख़र्चनि ऐं घर खे हलाइण जे लाइ। जेकॾहिं हिकिड़ो आम माण्हू इहा शइ करे सघे थो पियो, महिनत जफ़ाकशी करे सघे थो पियो, पैसा कमाए सघे थो पियो, हक़ हलाल कमाए करे, महिनत करे पंहिंजे बचड़नि जो पेट पाले सघे थो पियो, त हर उहो शख़्स बि करे सघे थो पियो जेको वारदातुनि में शामिल आहे। इहा गुज़ारिश आहे त अवेयर थियो, सुजाग थियो, शऊर आणो, हिकु क़िस्म जी हर शइ खां बचो जंहिंसां कंहिं ॿिए इंसान खे ऐं ॿिए सिंधी भाइर खे तकलीफ़ पहुचे थी पई, जेको अॻु में ई हिकु वॾी तकलीफ़ में आहे, वरी उनखे अहिड़े क़िस्म जी ॿी तकलीफ़ पहुचाई वञे थी पई। हिन वीडियो जो मक़सदु सिर्फ़ु और सिर्फ़ु सिंध जी अवाम खे, सिंध जे नौजवाननि खे, सिंध जे माण्हुनि खे शऊर ॾियारणु आहे ऐं उन्हनि माण्हुनि खे बि शऊर ॾियणु आहे। सम्झनि नथा पिया ऐं ख़बर न आहे कहिड़ी ॻाल्हि जे करे अहिड़ो क़दम खणनि था पिया जंहिं जे करे हिकु आम इंसान जी ज़िंदगी तमामु घणी परेशान थी वञे थी पई। मिलंदासीं फैक्ट्स ऐं हक़ाइक़ ते हिकु नई वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।